सारा कुछ देख रहे हैं। देखो गर्मी है, हम पानी पिए, नहीं पानी नहीं। आपने हमने खाना खाते देखा है? हाँ वो फुटेज है ना, आपने ऑर्डर वाटर दिया है, फुटेज है हमारे पास। हाँ किधर है? लाइव चल रहा है, खुद एसएसपी देख रहे हैं, आप पता है सर। पैसे तो दें इनको। किसको? इनको पानी के पैसे तो दें। किस चीज के? इनको पानी के पैसे तो दें इनको। वो दे दिए। किसने दिए हैं पैसे? वो साहब ने दे दिए। एसपी साहब खुद लाइव देख रहा है, आप बताएं। पैसे दिए, पैसे तो दें उसको। भाईजान 1 मिनट ना, पैसे तो दें इनको। तां ॾिठो त ही वो उधर है दादू वाला अलग है, ये हमारा नहीं है। आप सही कौन है ये? ना इनका नाम नवाज है। कास्ट क्या है बताए तो सही। इनका नाम नवाज। फुटेज चाहे नहीं, फुटेज चाहे सर। एक मिनट सर, मुझे ये बताएं थोड़ा सा। कराची में इरशाद रांझानी के जो आहे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार रहीम पठान के सिंध पुलिस जा जो इंस्पेक्टर डीएसपी रैंक जा एहलकार ऐं जेके से पुलिस कांस्टेबल उनके सरेआम होटल ते बारबेक्यू ऐं जेको आहे सो मानी खाराइनि पिया। असां हुन खां पुछियोसीं त तव्हां हिकु मर्डर केस जे जेको आहे जवाबदार खे कहिड़े तरीक़े सां बिना कानून जी भञकड़ी कंदे उनखे होटल ते जेको आहे सो फुल प्रोटोकॉल ॾेई रहिया आहियो, त हू जेको आहे सो असांजे इन सुवाल पुछण था ओॾीमहिल ई फ़रार थियण जी कोशिशि कई ऐं डायरेक्टली हिनखे ॾियनि पिया। सर प्रोटोकॉल भली जो घटि में घटि पैसा माण्हुनि खे ॾींदा वञो। पैसा मिलिया हुआ? जी हाँ मिली। ठीक है ओके। फुटेज में तव्हां वाज़े ॾिठो त हिकु क़त्ल केस जे जवाबदार खे डीएसपी रैंक एसएचओ रैंक जा ऑफिसर प्रोटोकॉल ॾींदे हिकु निजी रेस्टोरेंट ते जेको आहे सो हुनखे मानी खाराइण जे लाइ वठी आया। हुनखे फुल प्रोटोकॉल हो पुलिस मोबाइल में बि अॻियां वेठो हुयो। सिंध में इहा कानून जी मुकमल तौर ते लताड़ आहे। कानूनी माहिर जिन खां असां टेलीफोनिक मामले ते राब्तो कयो ऐं पुछो उन्हनि खां त छा हीउ मामिलो आइन कानूनी आहे या गैर कानूनी आहे, त हुननि जो इहो चवणु हो त हीउ मामिलो मुकमल तौर ते गैर कानूनी आहे। क़त्ल केस चाहे हिकु चोरी जे जवाबदार खे बि जॾहिं कोर्ट पेश कयो वेंदो आहे त उनखे कोर्ट में मानी खाराइबी आहे, या जेकर इन केस हुनजी तबियत ख़राबु हुजे त हुनखे मक़ामी हॉस्पिटल में मुंतक़िल करे सघिजे थो। पर हीउ तव्हां फुटेज में ॾिठो त हीउ ठीकु ठाक तरीक़े सां बहितरीनु नमूने सां ॼण हिकु दावतनामो हो जंहिंमें डीएसपी एसएचओ एएसआई समेत काफ़ी एहलकार जेके हुआसीं हुनखे मुकमल प्रोटोकॉल ॾेई हुनखे मानी खाराए रहिया हुया। इहे फुटेज तव्हां ॾिठा। आख़िर में जंहिंमहिल असांजी मीडिया टीम जा दोस्त हिते पहुता त हू इहो मानी ऐं पाणी हिते छॾे फ़रार थियण जी कोशिशि कनि। असांजे इसरार ते वीडियो रिकॉर्डिंग जे दौरान हुननि जेको आहे होटल मालिकनि खे कुझु पैसा ॾिना ऐं फरार थियण लॻा, जंहिंजा फुटेज बि तव्हां हिन वीडियो में असां शामिल कया आहिनि, तव्हां ॾिसंदो।